अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, थर में आयल ॾुकार खां पोइ हेल ताईं 270 खां वधीक ॿार ऐं वॾड़ा फौत थी चुका आहिनि। हुकूमत पारां थर जे ॾुकार मुतासिरनि खे खाद खुराक समेत कणिक जी फ़राहमी पिणु जारी आहे। डॉक्टरनि जूं टीमूं पिणु उते मौजूदु आहिनि, पर उन बावजूदि हर रोज़ थर में माण्हुनि जे फौत थियण जूं ख़बरूं अचनि थियूं। ऐं सिंध जे वॾे वज़ीर इहो बयानु पिणु ॾिनो आहे त थर में का बि मौत खुराक जी घटिताई या बुख जे करे नाहे थी ऐं हर साल उते फौतगियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। अॼु के प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि अॻूणा रिलीफ जा सलाहकार ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग काफ सिंध जा सदर हलीम आदिल शेख साहब। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम आया। हलीम साहब, थर जी सूरत हाल या ॾुकार जी जेका बि सूरत हाल जेका मीडिया जे ज़रिए रिपोर्ट थी उन ते ॻाल्हाईंदासीं त तव्हां बि विया आहियो, वाक़ई तव्हां ॾिठो हुते त इन तरह जी सूरत हाल हुई। एतिरियूं जेके फौतगियूं हिन वक़्त ताईं रिपोर्ट थी चुकियूं आहिनि उहे बुखनि जे करे थियूं आहिनि या उते तव्हां वाक़ई कणिक जी फ़राहमी ॾिठी, उते ख़ुशहाली हुई, माण्हुनि वटि अन्न जा गोदाम भरियल पिया हुया? सभिनी खां पहिरीं त मां डॉक्टर करीब साहब खे, नाइज साहब खे, सिंध टीवी सॼी सथ खे ऐं स्पेशली जीजर अख़बार खे मां मुबारक थो ॾियां त जीअं तव्हां थर वासियुनि जो, सिंध वासियुनि जी तव्हां माना जेको कमु हुकूमत खे करणु घुरिजे आहे इहो मीडिया कयो आहे। ऐं जंहिं तरीक़े सां तव्हांजी टीम, असांजी फील्ड में तव्हांजी टीमूं उन इशू खे फोकस कयो आहे, न त हुकूमत खे गवर्नमेंट खे नाराज़ करणु ॾुखियो हूंदो आहे, इश्तार विश्तार जो मसइलो बि हूंदो, पर जहिड़े तरीक़े सां सिंध टीवी मां सम्झां थो कि सिंधी जे सचे सिंधी चैनल जो तव्हां सबूत ॾिनो आहे, मां सभिनी खे तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां। ॿी ॻाल्हि, ॿ टे एस्पेक्ट आहिनि। चाहे त मां ठीकु आहे रिलीफ मां 2012 में मां रिलीफ जो सलाहकार हुउसि ऐं ॾुकार आयो बि हो, त मां तव्हांखे कुझु इन जो फैक्ट्स ॿुधायां त इहो आहे छा। मतिलबु असां उनखे थोरो एकेडमिक कयूं था त ख़बर पए त टेक्निकल हिकिड़ो माण्हू आयो त तव्हांखे ॿुधाए। नंबर 1, जॾहिं CM साहब इहो चवनि था, मुंहिंजे लाइ वॾी इज़त आहे CM साहब लाइ, स्पेशली ताज हैदर साहब बि हिकिड़ो सुठो माण्हू आयो आहे, त इहो बुख जे करे कोन्ह थियो, बीमारी जे करे थियो आहे। मां तव्हांखे टेक्निकल शइ ॿुधायां। छा आहे त जॾहिं जून खां वठी अगस्त ताईं 3 वसकारा न पवंदा त उते ॾुकार अचिणो हूंदो आहे। मतिलबु इहो डिसाइडिड आहे त उन में ख़ुश्कसाली थींदी, ॾुकार ईंदो ऐं उन खां पोइ असांखे उनखे कवर करणो पवंदो। जीअं मां 2012 में न आयो, मां 19 अगस्त ते क्लाइमेट इफेक्ट डिक्लेयर करायो, साईं CM साहब सां, इहो CM साहब हो, ऐं 26 ते असां डिस्ट्रीब्यूशन वग़ैरह स्टार्ट कराई। इन्हनि छा कयो, दिसंबर में वञी 17 दिसंबर ते वञी ऐं 13 दिसंबर ते DC साहब जेको लिखे थो त असां वटि ॾुकार जी पोज़ीशन आहे, असांखे पैसा ॾियो त असां ट्रांसपोर्टेशन ज़रिए इहो अन्न जेको आहे डिस्ट्रीब्यूट कयूं, जेको अॻु में बि उते पयल हुयो। माना लेट उतां स्टार्ट थियो, उतां लेट स्टार्ट थी, उन जो पोइ साईं उन खां पोइ हर उन लेट में सभिनी पंहिंजो हिसो विधो। उतां पोइ साईं रिलीफ कमिश्नर वटि वई, उते बि लेट, मिनिस्टर वटि वई, 15 ॾींहं उते, 15 ॾींहं फूड में, 15-20 ॾींहं उन में फाइनेंस में, 15-20 CM हाउस में, थींदे 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 इहो 28 फरवरी ते वञी नोटिफिकेशन थियो त हिनखे आफ़त सेटल करा ॾियूं था। ओॾी महिल ताईं 60-70 ॿार मरी चुका। अच्छा, हाणे इहा त भाउ ही बुख जे करे थिया, बीमारी जे करे थिया, मां हुनजो ॿुधायां तव्हांखे। पोज़ीशन इहा त जॾहिं इहो ॾुकार ईंदो त सभिनी खां पहिरीं हिन जा मोर मरंदा, माना पखी मरंदा, उन खां पोइ हिन जा ढोर मरंदा। ढोर छो मरंदा त उते जॾहिं गाह ख़तमु थी वेंदी त ढोर कमज़ोर थी वेंदा। ओॾी महिल जेकॾहिं गवर्नमेंट इन्हनि खे चारो ॾिए थी, फॉडर ॾिए थी, त ओॾी महिल उहो ढोर उन जा बची सघनि था। ढोर न ॾिना विया त उन्हनि जी जेकी बाइंग कैपेसिटी, उन्हनि जी माली हालत कमज़ोर थी वई। मां तव्हांखे पूरी साइंस थो ॿुधायां। उन्हनि जी थर वासियुनि जी अॻु में उन्हनि जी माइंड में प्रोटीन जी कमी आहे, कमज़ोर आहिनि, उन्हनि जी माली हालत कमज़ोर थी वई। हाणे जॾहिं माली हालत छो कमज़ोर थी त तव्हां उन्हनि खे अन्न न ॾिनो, तव्हां ओॾी महिल फौरी तौर ते मेडिकल टीमूं न मोकिलियूं। जॾहिं माली हालत कमज़ोर, हिन दफ़ा ड्यू टू ग्लोबल वार्मिंग एंड क्लाइमेट चेंज, मौसम तब्दील पियो थिए, हिन दफ़ा छा थियो, जॾहिं सीउ वधीक पियो, सभिनी ॾिसो तव्हांजे घर में ॿार बीमार थिया हूंदा, मुंहिंजा ॿार बीमार थिया, असां पाण खे बि थींदो आहे। जॾहिं ॿारनि बीमार थिया, इन्फेक्शन लॻी, बुखार थियो, ज़ुकाम थियो, हुन वक़्तु वरी किथे थो अचे, जेकॾहिं उते डिस्पेंसरी हुजे हा त उहो त इलाजु कराए वञे, डिस्पेंसरी में वञे, उहो हल्कियूं फुल्कियूं डिस्प्रिन गोलियूं ॾियनि, ठीकु करे छॾींदा। डिस्पेंसरी न हुई, नंबर 1। उन खां पोइ उनखे जेकॾहिं इस्लाम कोट खां माना इस्लाम कोट खे यूसी मां ईअं ठीकु आहे, उनखे इस्लाम कोट वञिणो आहे त 3000 उनखे खपनि। ढाकले खां उनखे छाछरे वञिणो आहे त 2-3 हज़ार उनखे टैक्सी जा खपनि, जीपूं जे खणी वेंदियूं। हुन वटि एतिरा पैसा कोन हुया त हू पंहिंजे ॿार खे, बीमार ॿार खे इस्लाम कोट खणी वञे, डीपले खणी वञे, छाछरे खणी वञे। उन जे करे उहो जेको बुखार हुयो उहो कन्वर्ट थी वियो नमूनिया में। नमूनिया थियो, पोइ उनखे जॾहिं खणी भॻा त मिठी हॉस्पिटल पहुता। मिठी हॉस्पिटल में पीडियाट्रिशियन कोन हो, दवाऊं कोन हुयूं, सहूलियतूं कोन हुयूं। तक़रीबन 290 मंझां 160 डॉक्टर भॻल हुया, को गाइनाकोलॉजिस्ट कोन हुई। उते पोइ उन्हनि जो इलाजु कोन थियो, जंहिंजे करे ॿार मरी विया। हाणे साबित कनि त इहो बुख जे करे थियो या न थियो। जेकॾहिं बुखिया न हुजनि हा त बीमारी न लॻी आहे, बुखिया न हुजनि हा, उन्हनि वटि अमदाद थियल हुजे हा, पंहिंजा मरीज़ वञी हू डॉक्टर वञी कराइनि हा।
हाणे ॾिसो जेकॾहिं बीमारी में मरी आहे त ज़िम्मेवार सिंध गवर्नमेंट न आहे छा? सिंध हेल्थ डिपार्टमेंट कंहिं वटि आहे? बीमारी में मरी आहे त इहो न आहे त रुगो DC ऐं रिलीफ कमिश्नर ते विझी असां छॾियूं, इन में सभु ज़िम्मेवार आहिनि। इन में जीअं ई थियो त इन्हनि खे फौरी तौर ते इन्हनि खे अन्न ॾियणो घुरिजे हा, फॉडर ॾियणु घुरिजे हा, मेडिकल टीमूं मोकिलणु घुरिजनि हा, लाइफ स्टॉक जी टीमूं मोकिलणु घुरिजनि हा, इहे सभु कुझु कनि हा। का शइ कोन हुजे। वॾे वज़ीर जे रुगो इन स्टेटमेंट खे ॾिसिजे त को बि जेको ॿार आहे या वॾो आहे बुख जे करे फौत न थियो आहे त पोइ उते कणिक छो पई विराए वञे? सिर्फ़ु उते डॉक्टरनि खे घुराए वञे या मोबाइल टीमूं मेडिकल ट्रीटमेंट थिए हा? जेकॾहिं इहे चवनि था त बुख जे करे कोन थियो आहे त छो प्राइम मिनिस्टर साहिबु वियो, छो साईं कामिल शाह साहिबु, छा मां इज़त थो कयां साईं जी, छो वियो, छो अन्न विराइनि पिया? मतिलबु छा आहे त जॾहिं बुख न आहे त पोइ तव्हां मीडिया जे प्रेशर जे करे इहो सरकारी ख़ज़ानो ज़ाया था कयो। पोइ त कोन, जेकॾहिं बुख न आहे, जेकॾहिं न आहे, मां चवां त बुख आहे, जेकॾहिं बुख न आहे त तव्हां छो था अन्न विरायो? तव्हां छो चयो था हाणे 2-3 महीननि अन्न ॾींदासीं? मतिलबु आहे ॾिसो कारण हिन जो बुख आहे, बदहाली आहे, गुरबत आहे, परेशानी आहे, ऐं उनजे करे छो जीअं मिसाल आहे त अक्सर ॾिसणो नेशनल जियोग्राफी चैनल ॾिसंदा आहियूं, साईं हिकिड़ो शींहुं भॼे पियो, अॻियां ॿिया जानवर पिया भॼनि, जेको कमज़ोर हूंदो आहे उहो हथु अची वेंदो आहे। लाज़मी ॻाल्हि आहे जेके ॿार कमज़ोर हुया उहो हथु अची विया। इहो जेको कुझु थियो आहे इहो उहो जेको डिले थियो आहे गवर्नमेंट जी तरफ़ां, जंहिंमें इन्हनि अन्न ॾियण में देरि कयो आहे, उन जे करे उहो डिले, डॉक्टरनि जी गैर मौजूदगी, डॉक्टरनि जी माना हुया ई कोन उते, जेके हुया उहे वीज़न ते ॿिए पासे वियल हुया। ऐं मां जून में हेल्थ DHO हेल्थ लिखियो त हीअ सिचुएशन आहे, असां वटि डॉक्टर जी शॉर्टेज आहे, डॉक्टर्स पूरा कया वञनि। पर छो न जून में जॾहिं DHO हेल्थ मिठी वारे लिखियो त उनखे डॉक्टरनि जी पूरत छो न कई वई हुई? जॾहिं इहो ॾुकार जी पोज़ीशन आई त डॉक्टर जी सॼे सिंध में हज़ारे लखे डॉक्टर्स आहिनि, जेकॾहिं हुते मोकिली न, हाणे बि हिन वक़्तु बि मिठी हॉस्पिटल में उहो जंहिं ॾींहुं VIPs वेंदा आहिनि, प्राइम मिनिस्टर वेंदो, मोहतरम बिलावल साहिबु वेंदो, CM साहिबु वेंदो, डॉक्टर्स अची वेंदा आहिनि, पेडिया उहो नर्सूं अची वेंदियूं, ॿिया स्टाफ अची वेंदा, हीअ हले वेंदा, वरी मोटी वेंदा। पोज़ीशन इहा त इहा हिकिड़ी नाकामी आहे, इनखे मिस हैंडल कयो आहे, इहो मैन मेड डिज़ास्टर आहे। इनखे नाकामी मञियो त कोन थो वञे, इनखे चयो थो वञे त साज़िश आहे, सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ साज़िश आहे। वॾे वज़ीर चयो आहे त असां वक़्तु अचण ते हिन साज़िश जे पोयां जेके अंसर उन्हनि खे वाइको कंदा। साज़िश आहे, मां बि बिल्कुलु एग्री थो कयां, इहो बिल्कुलु साज़िश आहे, मां हुनजो किरदार बि ॿुधायां थो, फ़ैसिलो पाण करे बिल्कुलु साज़िश आहे। जेकॾहिं साज़िश आहे त हुन DC साहिबु साज़िश कई आहे जंहिं न लिखियो, जेकॾहिं साज़िश आहे त हुन कमिश्नर साहिबु साज़िश कई आहे जंहिं रिपोर्ट न मोकिली, जेकॾहिं साज़िश आहे त उहो रिलीफ कमिश्नर साहिबु साज़िश कई आहे जंहिं समरी में देरि कई, जेकॾहिं साज़िश आहे त फूड जो मिनिस्टर हिननि जो पहुचो आहे त उन जल्दी फूड छो न डिस्ट्रीब्यूट कई, जेकॾहिं साज़िश आहे त नाणो खातो साज़िश आहे, जॾहिं CM साहिबु 77 करोड़ जारी करण लाइ चयो त उन्हनि जारी छो न कया, जेकॾहिं साज़िश आहे त CM हाउस जे अंदरि वेठा ऑफिसर साज़िश में मुलविस आहिनि जिन्हनि समरी देरि में कढाई, जेकॾहिं साज़िश आहे त पोइ सेक्रेटरी हेल्थ बि साज़िश में शामिल आहे, जंहिं डॉक्टर न मोकिलिया, जेकॾहिं साज़िश आहे त पोइ लाइव स्टॉक डिपार्टमेंट बि साज़िश में शामिल आहे। इहो हिन वक़्तु इत्तेहादीन जी हुकूमत न आहे, हिन वक़्तु हलीम आदिल शेख न आहे PMLQ जो वज़ीर, हींअर MQM न आहे, हींअर फंक्शनल न आहे, हींअर टोटल कामोरा, टोटल वज़ीर इंक्लूडिंग तमामु पीपल पार्टी जा पंहिंजा आहिनि। जेकॾहिं साज़िश थी आहे त पंहिंजे घर में साज़िश थी आहे, उन साज़िश खे वाइको कनि, ऐं जेके बि ज़िम्मेवार हुजनि, वज़ीर हुजनि, मुशीर हुजनि, सेक्रेटरी हुजनि, DC हुजे, कमिश्नर हुजे, उन जो या पोइ क्लियर कनि त न अन्न ॾियनि। छो ॾिसो न, हिकिड़े ॾींहुं चवनि था पाण मञियो त असां ज़्यादती थी वई आहे, छो DC जेकॾहिं न आहे बुख जी खुराक त पोइ DC खे बहाल कयो न अकुलियो ज़मान खे, पोइ तव्हां फुल सां वीचारे मिसकिन खे बहाल कयो न, छो न घटियो DG खे बहाल कयो न? मतिलबु वाइड़ा थी विया आहिनि, कंफ्यूज़ आहिनि, ख़बर न आहे हिननि खे। अच्छा, वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त दवाउनि जी का बि खोट कोन्हे, माण्हू पाण जॾहिं बीमार थियनि था त बीमारियुनि जो इलाजु कराइण इस्पताल में नथा वञनि, उन्हनि जो क़सूर आहे त उहे इस्पताल में वञी इलाजु छो नथा कराइनि? जॾहिं त सूरत हाल इहा रिपोर्ट थी त उते इस्पतालनि में दवाउनि जी खोट हुई, डॉक्टर उते मौजूदु कोन हुआ, लेडी डॉक्टर का बि कोन हुई औरतुनि जे लाइ, औरतूं घरनि में वियम कनि थियूं, दाइन खां कराइनि थियूं, इस्पतालनि में पाण नथियूं वञनि। मतिलबु जेकॾहिं इलाज जी सहूलियत मुयसर हूंदी त माण्हू छो न इलाज कराइण वेंदा, ॼाणी वाणी छो घर में बीमार थी मरण खे पसंदि कंदा? मां सम्झां थो त ह्यूमन को मरण नथो चाहे, ऐं न को कंहिं ॿारड़ो भली जानवर जो बि हूंदो आहे। तव्हां ॾिठो आहे त जानवर खे पंहिंजे ॿार सां प्यारु हूंदो आहे, को इंसान पंहिंजे ॿार खे तकलीफ़ में ॾिसी न हूंदो त इलाज न कराए। उते BHUs बंदि, RHCs तबाहल, मिठी को पूरे मिठी में हिकिड़ो बि पीडियाट्रिशियन कोन्हे, हिकिड़ी बि गायनेकोलॉजिस्ट कोन्हे, पोइ किथे फैसिलिटी मौजूदु आहे? असां उन ॾींहुं वियासीं कलोई हॉस्पिटल में, PPHI खे ॾियण लाइ 2 डॉक्टर हुया, टोटल 500 मरीज़ जेके वणनि जे हेठि पिया हुया। को कंहिं वटि जे हथ में ड्रिप हुई त कंहिंजे हथ में ड्रिप जी किट हुई। ॻोठ काठमाड़ी वियासीं, इहो मां वेझनि जो थो ॿुधायां, इहो परे न आहे, इहो बैराज एरिया सां गॾु आहे। उते इलाही मरीज़ हुया, को मेडिकल टीम कोन वई हुई। मां सम्झां थो त इन सॼे इशू में हेल्थ डिपार्टमेंट खे हिकिड़ो मुक़दस गऊं सम्झो थियो वञे।
हेल्थ डिपार्टमेंट जो वॾो किरदारु आहे ऐं उनखे रुगो सॼो वज़न सॼो मसइलो रिलीफ कमिश्नर ते रिलीफ वारनि ते विझणु ऐं उन में नाणो खातो बि ओतिरो ई ज़िम्मेवारु आहे। छा आहे त जेके बि ब्लॉकेज हूंदी आहे सभिनि मां तव्हांखे ॿुधायां, नाणे खाते में जेकॾहिं बिल कढणो हूंदो इरिगेशन जो निकिरी वेंदो। छा आहे त ठेकेदारनि खे ख़बर आहे त बाबा केतिरी परसेंटेज किथे ॾियणी आहे। नाणे खाते में बिल कढणो हूंदो इन जो तव्हांखे चवांसि जेको आहे वर्क्स एंड सर्विसिस जो निकिरी वेंदा, पर नाणे खाते में इन्हनि मिसकिननि जो ईअं फ़ौतगियनि जो ज़कात जो इन्हनि रिलीफ जो डॉक्टरनि जो अन्न जो इहे बिल कोन निकिरंदा आहिनि त ईअं उहो ॾियण वारो कमीशन ॾियण वारो पुठियां न हूंदो आहे। त मां सम्झां थो त हीअ थर वारे इशू खे मिस हैंडल कयो आहे। इट्स अ मिसमैनेज डिज़ास्टर, मैन मेड डिज़ास्टर। इहो डिज़ास्टर न आहे, हर साल थी सघे थो, हर 2 साल थी सघे थो, हर 3 साल थी सघे थो। इंडिया राजस्थान में चोलिस्तान में राजस्थान में छा आहे त जेकॾहिं 15 अगस्त ते बारिश नथी अचे त उहे इनखे ऑटोमेटिकली ड्राउट डिक्लेयर था कनि ऐं क्लाइमेटी इफेक्ट डिक्लेयर करे इहो SOPs आहिनि, सेट माना प्रोसीजर सेट आहिनि सभु टोटल स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स आहिनि SOPs। त ठीकु आहे, उनखे अन्न ॾिनो वेंदो, मेडिकल टीमूं मोकिलियूं वेंदियूं, लाइव स्टॉक लाइ मोकिलियो वेंदो ऐं हिकिड़े अरसे में जेतिरे ॾींहं मींहुं न थींदो उहो नॉर्मल थी वेंदा। ॿियो लॉन्ग टर्म प्लान, ॿियो हिकिड़ो एस्पेक्ट जेको असां डिस्कस कयूं था, वॾियूं वॾियूं NGOs आहिनि, वॾा फंड्स वरिता आहिनि थरे मिसकिननि जे नाले ते, वॾा आरो प्लांट्स जे बि फंड्स ख़र्च थिया आहिनि, बिलियंस ऑफ रुपीज़ उते ख़र्च थिया आहिनि। किथे आहे पाणी? जेकॾहिं पाणी हुजे उते बि त आहे न, राजस्थान में बि त पाणी आहिनि, ट्यूबवेल लॻल आहिनि, पैसा था वठनि उन्हनि सां। जेकॾहिं हिते बि ट्यूबवेल लॻल हुजनि हा, आरो प्लांट्स लॻल हुजनि हा, हिते खूह प्रॉपर थियल हुजनि हा, इहे छो उञा मरनि हा। बाक़ी थर त छॾियो न, उमरकोट खे असां ज़िक्र ई नथा कयूं। उमरकोट जेके UC खोखरो पार, उमरकोट जी UC किपलोर, इन्हनि में वॾी तबाही आयल आहे। उमरकोट हॉस्पिटल में हिन वक़्तु बि 70 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि ऐं उमरकोट हॉस्पिटल पोज़ीशन इहा त उन में असां पाण मां 2-3 दफ़ा वियो आहियां, एक्सरे मशीन कोन्हे उते जो। मां उते वञी कुझु अहिड़ा केस ॾिठा आहिनि त जीअं एथोपिया ऐं सोमालिया जा ॿार न हुजनि अहिड़ा। उते राजेश पुट धर्मू हिकिड़ो नंढिड़ो ॿारु हो, 2 किलो हुनजो वज़न हो, 2 सालनि जे ॿार जो वज़न ई 2 किलो हुयो। ऐं पाण उते, अच्छा मां नंढो माण्हू आहियां, मां को वॾेरो न आहियां, को जागीरदार न आहियां, को सनतकार वॾो न आहियां, पंहिंजो महिनत मज़दूरी करे हिते पहुता आहियूं, हाणे बि जाखोड़ी आहियूं। मां हर ॻाल्हि जी, मां जेकी ॻाल्हि कयां थो मां जी वीडियो उन वटि आहे। मूंखे उमरकोट डॉक्टर जो बयानु रिकॉर्ड थियल आहे, उन ॿार जो चयो त हीअ मैल न्यूट्रिशन जा केस आहिनि, माना खाद खुराक जी कमी जा केस आहिनि। हाणे तव्हांजो डॉक्टर हिकिड़ी ॻाल्हि थो चवे, अच्छा उमरकोट हॉस्पिटल में को मिनिस्टर कोन वियो हुते, उमरकोट जा 8 मिनिस्टर MP हर पार्टी जो, MQM जो नुमाइंदो मौजूदु आहे, PTI जो नुमाइंदो मौजूदु आहे, PPP जो नुमाइंदो मौजूदु आहे, हर पार्टी जो नुमाइंदो उमरकोट में आहे। हॉस्पिटल वञण जी कंहिं ज़हमत न कई आहे ऐं हॉस्पिटल में जानवरनि वांगुरु पिया आहिनि। उते हॉस्पिटल में रिसेप्शन ते वञो, हर पॉलिटिकल पार्टी जा वॾा बैनर लॻल आहिनि। हॉस्पिटल जी रिसेप्शन में वॾी वॾियूं लीडरनि जूं तस्वीरूं। मां चवां थो जेकॾहिं उहे लीडर पंहिंजे वर्करनि खे चवनि बाबा तव्हां ई वञी कुझु साथ ॾियो, लीडरनि जो वीचारा आम। पर हलीम साहब, वॾे वज़ीर त इहो बि चयो आहे त थर में मोबाइल टीमूं मोकिलियूं वयूं आहिनि, मरीज़नि जो जेको आहे सो बहितर तरीक़े सां इलाजु थिए पियो, हाणे डॉक्टरनि जी का खोट कोन्हे, दवाऊं बि उते मौजूदु आहिनि। छा वाकई तव्हां उते सूरत हाल ॾिठी? छो त कुझु देरि अॻु में तव्हां चयो त वेझड़ में बि तव्हां ॾिसी आया आहियो, त इन तरह जी का बि सूरत हाल कोन्हे, पोइ इन तरह जूं ॻाल्हियूं छो थियूं? डॉक्टरनि जी को टीम हेठि न वई आहे, मिठी हॉस्पिटल खे भरियो वेंदो आहे। ऐं ॿियो त उते जेको डीपलो हॉस्पिटल आहे, हिकिड़ो वाहिद मां हॉस्पिटल डीपलो ॾिठो जिथे माना प्रॉपर शयूं हलनि पियूं। ऐं ॿियो त KPK, हाणे ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नमेंट जा डॉक्टर्स PDA में खणी थी अची सघे, हितां जा डॉक्टर छो नथा वञी सघनि? केतिरा ई डॉक्टर वेठा आहिनि, प्राइवेट नौकरियूं कनि पिया उते। रुगो डीपलो हॉस्पिटल जी हालत ठीकु आहे, मिठी हॉस्पिटल में हाणे बि माना इन्हनि टोटल फोकस मिठी खे कयो आहे। मिठी जो हिकिड़ो कश्मीर चौक आहे, माना असांजी इलाही NGOs बि शर्म थी अचे, हॉस्पिटल जे साम्हूं मेडिकल कैंप ठाहे वेठियूं आहिनि। हिकिड़े मां ॾिठो त खीर जा दॿा हिकिड़े कैंप ते पिया, मां हिकिड़ो हफ़्ते अॻु में वियुसि त उहे दॿा पिया, हफ़्ते खां पोइ वियुसि साॻिया दॿा पिया, अंदरि ॿार बुख मरनि पिया, पर उहो पंहिंजो हिकिड़ो फोटो सेशन कराइण लाइ सामान रखियो पियो वेठा आहिनि। इहा बि वॾो इन दफ़ा हिकिड़ो थरनि खे मिसकिननि खे खपाए वियो आहे। ऐं मां सम्झां थो त डॉक्टरनि जी खोट आहे ऐं इहे न सम्झनि त ऑल इज़ वेल, सभु ठीकु न आहे। जेकॾहिं टीमूं फील्ड वियूं आहिनि, टीमूं रोडनि ते हेठि नथा हलनि न, 4x4 जो किरायो केरु अफोर्ड करे? गाॾी जीपूं थियूं वञे, जीपूं किराए थियूं वठनि टाइट, थरी जे हथ में जीप जो किरायो वठे त 3-4 हज़ार घटि चवंदो ई कोन्हे। असां वरितियूं आहिनि त उहे पंहिंजो कमु लाहे था वञनि बिना जीप। सरकार वटि हर शइ हूंदी आहे ऐं मां सम्झां थो सरकार वटि जेके बि शइ आहे इन्हनि मिसकिननि लाइ आहे। डॉक्टर जी टीमूं न वियूं आहिनि, वॾो फेलियर हेल्थ डिपार्टमेंट जो आहे। हेल्थ डिपार्टमेंट जो केरु नालो नथो खणे, जेकी फौतियूं थियनि थियूं, जेकी ॿार मरनि था, मां सम्झां थो इन में जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु घुरिजे, उन्हनि ते ज़िम्मेवारी फिक्स करणु घुरिजे। ऐं इहे जेके कामोरा असांजा जेके मिट्टी सर्किट हाउस में वास्केटूं पाए
पेंटूं पाए, कोटूं पाए, टाइयूं लॻाए वेठा आहिनि। इन्हनि खे जॉगर्स पाइणु घुरिजनि ऐं इन्हनि खे पाण मां सम्झां थो फील्ड में वञी थर में लहणु घुरिजे, उते ॾिसनि कहिड़े कहिड़े ॻोठ में। उन ॾींहुं असां विया आहियूं ॻोठु कबूल जो तड़, उन ॾींहुं असां विया आहियूं इन छाछरे जे अंदरि हिकिड़ो दबड़छां ॻोठु, वॾो ॻोठ हो दबड़छां ऐं कबूल जो तड़, उते का शइ कोन हुई छाछरे जे में अंदरि, उते अची डिस्ट्रीब्यूशन करणु वियासीं असां, उते बि असां विया आहियूं। यूसी माइठी में असां वियासीं, पिराणे जो तड़। आहे जो तव्हां वञो था या आर्मी जेको आहे सो उते सामान पहुचाए थी, पर सिंध हुकूमत इहो ई चवणु आहे त ॾुरान इलाइक़नि ताईं अञा असां न पहुची सघिया आहियूं, जल्द ओसि ताईं बि सामान पहुचायो वेंदो, छाजे करे नथा वञनि? मां सम्झां थो हाणे त उहो चयो आहे त असां सभु कुझु करे चुका आहियूं। मां तव्हांखे चेक थो कयां, तव्हां बिस्मिल्लाह करे जॉगर्स पायो ऐं जीप मां थो तव्हांखे ॾियां, चकर करे जो ॿ जेकॾहिं 50% इलाइक़नि में, ॾुआरनि इलाइक़नि में जेकॾहिं सामान पहुतल हुजे त सभिनि में पंहिंजो उहिदो छॾण लाइ तयारु आहे। मां तव्हांखे ऑन एयर थो चवां, मां थो तव्हांखे गाॾी ॾियां। पोइ सिंध सरकार चवे थी असां ख़िलाफ़ साज़िश कई थी वञे, मीडिया हिनखे घणो हाइप करे थी, केरु इन दावाउनि जे बावजूदि? ॻाल्हि इहा आहे, इहा सही आहे, का शइ हूंदी त हुनखे वधायो वेंदो अल्टीमेटली, ठीकु आहे। मां अपोज़िशन में आहियां न, लाज़मी ॻाल्हि आहे, मूंखे त चवणो आहे न, मां हुकूमत न आहे, असांजो कमु आहे ऐं हुन गवर्नमेंट खे फेस करणो आहे, तनक़ीद था कयूं न। असां कंहिंखे ज़ाती तौर ते ज़ाती ज़िंदगी ते नथा ॻाल्हायूं न, थरी मुंहिंजा माइट त न आहिनि न, मुंहिंजो हल्को बि न आहे, कुझु न आहे, पर असां इंसान आहियूं। असां जेकॾहिं पंहिंजो पाण खे अॻुवाइण था चऊं त असां सभु पंहिंजा आहिनि, भली मलीर वासी हुजनि, मां त मलीर में रहां थो, या थर वासी हुजनि, जकवाद वासी हुजनि, काछे वासी हुजनि, कोहिस्तान वासी हुजनि, उहे वीचारा मुसीबत में ॿुधायां थो, कल्ह मां उते बि थी आयो आहियां, उते वॾो गदर लॻो आहे। जेकॾहिं उते बि इन्हनि वरी होॾे न विया न कोहिस्तान ॾे त इहे थर थी वेंदो, वरी साॻियो मसइलो थींदो। ॻाल्हि इहा आहे त हुकूमत ठीकु आहे, हुकूमत छा आहे, मां हिकिड़ी फ्रैंकली चवां, मां क़रीब खां ॾिठो, मां आसिफ़ ज़रदारी साहिब खे जॾहिं उन लास्ट मां फ्लड्स में हूंदो हुउसि ऐं CM साहिब खे मां ॾिठो त उहो जेको हेठां माण्हू चवंदो आहे उन ते यकीन बि कंदा आहिनि, मदद बि कंदा आहिनि। मां जॾहिं हुनखे जेको कुझु चयो कंदा हुया, हाणे हेठां रिपोर्टूं ॾियण वारा उन्हनि खे ग़लति था ॾियनि, पाण फील्ड में वञनि नथा, रुगो अची चवंदासीं सभु ठीकु करे छॾियो असां। हाणे इहे त पाण त कोन वेंदा न, वीडियो कॉन्फ्रेंस कंदा, छा कंदा? ॾिसो न, मां त धारियो हुउसि, मां ॿी पार्टी जो हुउसि, उन खां पोइ बि जॾहिं मां चवंदो हुउसि, मां प्रेसिडेंट साहिब खे बि जॾहिं कुझु चवंदो हुउसि, उन्हनि उन वक़्त में असांजी मदद कई, ऐं CM साहिब खे बि का शइ ॿुधाईंदो हुउसि त हुन मदद कंदो हुउसि असांजी। उन वक़्त में जेकॾहिं मां फील्ड में कमु कयो, अलहमदुलिल्लाह मां फील्ड में कमु कयो, हुन खे ॾुकारियो, असां मुंहुं ॾिनो। हाणे छा आहे त मिनिस्टर साहिबान, इन्हनि जा MPAs MNAs इहो रुगो पंहिंजे सर्किट हाउस ते महदूद आहिनि, विढ़नि पिया बाबा हाणे डॉक्टर नवां आहे न, डॉक्टर जी नौकरियूं, हाणे मूंखे एतिरा ऑर्डर खपनि, हुनखे हेतिरा ऑर्डर खपनि, मूंखे हेतिरा ऑर्डर खपनि, ट्रांसपोर्टर लाइ हेॾा एतिरा, हिन तालके जो ठीको मूंखे ॾियो, हिन को मूंखे ॾियो। हाणे उन्हनि जी जहिड़ो लॻो पियो आहे ट्रांसपोर्टरनि जे ठेके ते, उन्हनि जो लॻो पियो आहे डॉक्टरनि जे ऑर्डरनि ते, उन्हनि जो लॻो पियो आहे अन्न में वॾे पैमाने ते, मां सम्झां थो त सप्लाई न पई थिए, खोट उन में खोट आहे, तौर में खोट आहे, उन्हनि जे डिस्ट्रीब्यूशन में खोट आहे, ऐं वॾेरनि जे उताकनि ते पहुची वियो आहे। माण्हू आम ॿियो त पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन बि आहे। अन्न निकितल ही गवर्नमेंट छा थी चए, हमने डिस्ट्रीब्यूट कर दिया, भाई कर दिया, चेक एंड बैलेंस ना है, निगरानी नथी कई वञे, डिस्ट्रीब्यूट कर दिया त थी वियो न। पर आम माण्हू तव्हां त पंहिंजी गोदाम मां कढी सभिनि जे घर ते मोकिले छॾियो, हलीम जे घर ते मोकिले छॾियो, पंहिंजे वॾेरे जे घर ते मोकिले छॾियो, हुनजे घर ते मोकिले छॾियो, पर ॾिसो जेको बुखियो थरवासी आहे, जंहिंजो हक़ आहे, उन जे घर ताईं पहुतो आहे या न पहुतो आहे। हाणे छा आहे, उन ॿ बचत आहिनि न, हू मोकिलनि था मिसाल छाछर शहर में, वॾेरो उते उताक त वॾे जी उते हूंदी न, रण पटे में त न हूंदी न, पर किरायो लॻाए छॾींदासीं असां, ओ ढाकले मोकिले छॾियो आहे, असां साईं उहो डबड़ छा मोकिले छॾियो आहे, उते किरायो बि बची वञे, अन्न बि बची वञे, ऐं वीचारा रुलनि पिया। ॿियो उन्हनि बि पिननि ते लॻाए छॾियो आहे, हू फेडरल गवर्नमेंट जा पैसा, उहो अलाए छा उन को ATM हले न कुझु हले, एजेंट पंहिंजा छॾे ॾिना आहिनि। मां सम्झां थो त वीचारा हिकिड़ो त हुन मींहुं न थियो, ॿियो जेको हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि जेको आहे उहो असांजे थर वासियुनि खे ॾाढो मां सम्झां थो हुन ज़ुल्म कयो आहे। हाणे बि मञणु घुरिजे त इहो ॾिसो कुदरती आफ़त आहे, ही इन ते ज़ोर लॻायो वेठा आहिनि त साज़िश, केरु साज़िश नथो करे। तव्हां वञो पंहिंजे हिकिड़े MNA खे हिकिड़ी UC ॾेई छॾियो, हिकिड़ो तालको ॾेई छॾियो, MA MPS जेके आहिनि, बाबा तव्हां पाण वञो, इन्हनि खे छॾियो त बाबा पंहिंजो चङो मुड़ुसु केरु आहे, आम ॻोठनि खे ॾिसो, ॻोठनि में पाण वञी खेखड़नि ते जीपनि ते वञी सामान पहुचाइजो, हफ़्ते जे अंदरि इहा दां ख़तमु थी वेंदी। मां चैलेंज थो कयां वरी तव्हांखे थो, निकिरो हफ़्ते जॾहिं चवनि था न त सभु ऑल इज़ वेल, सभु खे ॾेई छॾियो, असां गॾु वञण लाइ तव्हां तयारु आहियूं। ॾिसजो 50% जॻहियुनि ते माल पहुतल न हूंदो, इहो मां तव्हांखे चवां थो, मां सिंध TV की टीम दावत ॾियां थो, भली हलो असां तव्हां खणी हलंदासीं। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक हम कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। हलीम साहब, जेके सिंध सरकार पारां डॉक्टरनि जी पोस्टिंग कयूं वयूं त असां 2 ॾींहंनि में आर्डर कढूं था, इंटरव्यूज़ थियनि पिया, इहे तव्हां सम्झो था त पोस्टिंग कयूं वयूं आहिनि, उते डॉक्टर अची चुका आहिनि, उहे कमु कनि पिया, ऐं जेकॾहिं कयूं वयूं आहिनि त छा मुस्तक़िल बुनियादनि ते हूंदियूं या आर्ज़ी तौरु उन्हनि खे उते रखियो वियो? इन्हनि चयो आहे त रिक्वायरमेंट त जेको शॉर्टेज 290 डॉक्टर हुजणु घुरिजनि, पर तक़रीबन को 100-150 घटि हुया उन्हनि में, जेके अॻु में पूरत कोन हुई। हाणे 51 या 54 ऑर्डर्स ॾिना आहिनि। हिकिड़ो त इहे ऑर्डर्स मेरिट ते कोन ॾिना आहिनि, लोकल आहिनि, पर इहे विराया विया आहिनि ऑर्डर्स, हिनखे MNA खे, हिनखे लाज़मी ॻाल्हि आहे, जेकॾहिं नॉर्मल माण्हू हुजे हा, जेको जंहिं आम माण्हू हुजे हा, त उहो अल्टीमेट नौकिरी करे हा। हाणे इहे वॾनि माण्हुनि खे ऑर्डर मिलिया आहिनि, उन्हनि जा पंहिंजा भाइटियो भाणेजो न्याणो इहो हूंदा त उहो नौकिरी वरी किथे कंदा? त इहे मिड़ई हिकिड़ो रस्तो खुलियो उन्हनि जे लाइ, त ॿिया हिकिड़ा नौकिरी मिलियूं, मज़ा अची विया। इहे बि जेकॾहिं मेरिट ते नौकिरियूं ॾिनियूं वञनि हा त इहे नौकिरियूं कनि, पर फ़िलहालु इहे 200 बाक़ी जेके 24 डॉक्टर उन्होंने त पोस्ट कया, उन्हनि मां बि 16 भॼी विया, जेके ॿियनि ज़िलनि में मोकिलिया हुया। त मां सम्झां थो त इहे डॉक्टर्स खे लॉन्ग टर्म इन्हनि खे पॉलिसी ठाहिणु घुरिजे त जेके बि थर जा डोमिसाइल ते डॉक्टर्स आहिनि, भली किथे हुजनि, इन्हनि खे फौरी तौर ते थर मोकिलियो वञे, जेके नौकिरियूं नथा कनि था उन्हनि खे घर ॿेड़ो कयो वञे। नंबर 1 ॻाल्हि इहा, त इहो इन में इन्हनि खे पॉलिसी ठाहिणी पवंदी। बाक़ी ज़कात जा बि उते कुझु ॿुधो आहे त पैसा मोकिलिया हुया, मूंखे ख़बर पई आहे, जेको इहे 25 लख मोकिलिया अक्टूबर में, 25 लख जनवरी में, उहो बि को MS साहब पुराणो खाई हो हुते जो किथे जो ई तव्हांजो मिठी वारो। मिठी में मां उन्हनि डिज़ास्टर जे ॾींहंनि में बि, हाणे मां त 3-4 दफ़ा वियो आहियां हुते, ऐं मां उते ॾिठो आहे त उते खटूं कोन हुयूं, ऐं खटूं 20 रुपए ते किराए ते होटलनि खां माण्हू खटूं वठी पिया अचनि। हाणे घटि बजट कोन्हे, दवाऊं। अच्छा, ॿियो छा, ॿियो मसइलो छा आहे? मां छा कयो आहे, मां तक़रीबन ॿारनि खे न्यूट्रिशन डाइट पैक्स ॾिना आहिनि। मां उन में मुख़्तलिफ़ जेके शयूं, मां उहो नाला उन्हनि नथो वठां, त मुख़्तलिफ़ शयूं, मुख़्तलिफ़ सुठी कंपनियुनि जी मां न्यूट्रिशन डाइट पैक्स डॉक्टरनि खां ठाराए मां उते ॾिना आहिनि। हर बीमार ॿार जिथे जिथे पहुतो आहियां, ॻोठनि में, जाॾे माने कंहिंखां पुछो, तव्हांजी मीडिया में हर जॻह ॿार जिथे मिले मां उते पहुतो आहियां। इहे छा कयो त डॉक्टरनि जॾहिं मरीज़ वधणु लॻा त डॉक्टरनि मूंसां पीडियाट्रिशियन कराची खां वठी वियुसि, उन्हनि ॿुधायो त हिननि खे हैवी डोज ॾियनि था इहे एंटीबायोटिक जा। देखो, एंटीबायोटिक ॿार खे, वॾे खे बि कमज़ोर करे छॾींदी आहे। एंटीबायोटिक जो हैवी डोज इन करे ॾियनि पिया त असीं फौरी तौर ते तादाद घटि थिए, माना माण्हू घटि थियनि, निकिरनि ॿार त ठीकु थी विया। एंटीबायोटिक जो डोज त ॾिनो, पर वाइटामिन गॾु कोन ॾिनो, ऐं एंटीबायोटिक डोज त ॾिनो, पर उनखे खुराक कोन ॾिनी। त इलाही ॿार अहिड़ा आहिनि जेके हॉस्पिटल खां घर विया आहिनि, पोइ मरी विया आहिनि, इहा बि थियो आहे। ऐं पर घर विया आहिनि त स्टेबल न आहिनि, छाहे त एतिरा वीक थी विया आहिनि। हाणे वॾे जो डोज नंढे खे ॾेई उन्हनि हैवी डोज करे, एंटीबायोटिक जो डोज जो तरीक़ो हूंदो आहे, उन्हनि पंहिंजी नौकरियूं बचाइण लाइ डॉक्टरनि वॾो वेदन कयो आहे। नंढनि ॿारनि खे असां पाण ॾिठो आहे त उन्हनि खे हैवी डोज ॾिना आहिनि, ऐं मुंहिंजा डॉक्टर हुया, स्पेशलिस्ट डॉक्टर गॾु हुया, उन्हनि खे वाइटामिन गॾु कोन ॾिनी आहे। वाइटामिन सां गॾु उन्हनि खे मां सम्झां थो त इहे यूनिसेफ वॾा दावा करे थी, अलाए केरु थो दावा कनि, को कंहिंजी मूंखे डाइट नज़र कोन आई आहे उते। ॾियनि हा न न्यूट्रिशन डाइट्स, उन्हनि खे ॾियनि हा त जीअं जेके बीमार ॿार अचनि। असल मसइलो आहे खाद खुराक जी कमी। खाद खुराक जी कमी बि त दूरि कनि न, दवा बि कनि। असां वञूं था साईं जूस पियो, खीर पियो, उन वटि पाणी ॾिसण लाइ कोन्हे, जूस किथां पीअंदा, खीर किथां पीअंदा, इहो बि हिकिड़ो वॾा माना मिसमैनेज थियो आहे। हलीम साहब, जेके इमदाद विरहाई पई वञे, उनजो तरीक़ेकार तव्हां छा ॾिठो? इहो बि रिपोर्ट थियो आहे त मनपसंद माण्हुनि खे ॾिनी पई वञे, या कुझु ख़ासि माण्हुनि खे ॾिनी पई वञे, या बार बार उन्हनि ई माण्हुनि खे ॾिनी पई वञे। अटो जॾहिं कणिक विरहाई थी वञे, खंड विरहाई थी वञे, त उन्हनि जो वज़न बि उन माप खां घटि थो हुजे। जी तौर त क्लियर थी वई आहे, मीडिया में अची वियो आहे, तव्हां सभिनी मीडिया में आयो आहे। इमदाद माण्हुनि खे, मुतासिरीन खे नथी विरहाए, इमदाद ॾिनी वञे थी पंहिंजनि माण्हुनि खे। जीअं अॻु में हूंदो आहे, भई पोलिंग हे खटाईंदो आहे, हिनखे ॾेई छॾ, हीउ उहिदेदार आहे, हीउ असांजो UC जो सदर आहे, हीउ तालुके जो सदर आहे, पंहिंजा माण्हू आहे, हीउ मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। इमदाद पंहिंजनि माण्हुनि जे थ्रू विरहाई पई वञे, ऐं आम माण्हू ताईं इमदाद न पई पहुचे। तौर जी बि कमी आहे। मां त अॻु में ई चयो, इमदाद जेकॾहिं चाहियो था त सही आहे, फ़ौज छा लाइ आहे? फ़ौज असांजी आहे न। जेकॾहिं फ़ौज त यूनिटूं बि लॻल आहिनि, ॿियनि फ़ौज खे सर्वे करे विराए छॾींदा। असांखे कमु करणु घुरिजे न, उहो त तयारु आहिनि न। मां नथो चवां, फ़ौज माना स्टेट जे माण्हुनि जे लाइ हूंदी आहे, असांजी ख़िदमत लाइ हूंदी आहे। असां थर में वेठा आहिनि त उहो असांजी ख़िदमत कनि अची, ऐं इन्हनि खे वॾो सवलो आहे फ़ौज खे लिस्टूं ॾियनि, पर फ़ौज कोन ॾिसंदी त ॿी कंहिंजो, उहो त सभिनी खे ॾींदी न, फ़ौज उन्हनि खे ॾियनि। ॿियो पासो जेको आहे, ॿियो पासो मां सम्झां थो त जेको PML फेडरल गवर्नमेंट वारो आहे, इन ते ॾाढो अफ़सोसनाक ऐं शर्मनाक आहे। उन्हनि जो किरदारु जेको हुजणु घुरिजे आहे, NDMA PDMA, NDMA नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, उन्हनि जो कमु आहे त कोई डिज़ास्टर अचे त उनखे मैनेज कनि। मां जॾहिं वज़ीर हूंदो हुउसि त मां ॿुधायां त
त सुबुह खां शाम ताईं एतिरी मेल्स ईंदियूं आहिनि, एतिरी इंफॉर्मेशन पाण असांजे हली ईंदी आहे, असां ख़बर थी वेंदी आहे त छा थींदो, मींहुं थींदा, सराब थींदो, ॾुकार थींदो, कीअं हिनखे मिटिगेट कजे, कीअं हिनखे संभालिजे, UN जा इदारा ॿुधाईंदा आहिनि। NDA में पंहिंजो किरदारु अदा न कयो आहे। हेॾा सारा फ़ौजी उते वेठा आहिनि, वॾी वॾी जनरल वेठा आहिनि, ब्रिगेडियर वेठा आहिनि। मां सम्झां थो उहो फ़ौज जे लाइ, माना फ़ौज जेके वर्किंग फ़ौज आहे उनजे लाइ बदनामी थो बाइस था बणनि जेके NDA में वेठा आहिनि। NDA में जो चेयरमैन नथो अची सघे असां वटि, छो सिंध में हुनजे लाइ का नोगो एरिया आहे, हुनखे अचणु वेहणु घुरिजे आहे। ऐं नवाज़ शरीफ़ साहिब खे रुगो PM साहिब सां गॾु आयो आहे, हले वियो आहे। ॿियो हिकिड़ो एलिमेंट, अरबाब साहिब मूं वटि इलाही कावड़ियल हूंदो आहे पर सच त ॻाल्हाइबो। हाणे अरबाब साहिब हिन ॾुकार जे वक़्त में पंहिंजी क़ौम जे पगदार खे पग ॿधाई आहे। हाणे अॻु में छो न ॿधाई, क्वेश्चन मार्क आहे न। अलाए को लख 2 लख 3 लख माण्हुनि खे मानी ॾिनी आहे। हाणे ॾुकार मुतासिरनि जो पैसो जेको साईं खे एज़ अ कोऑर्डिनेटर मिलियो आहे, उन में पंहिंजी पग ॿधाए छॾी ऐं 2-3 लख माण्हुनि खे मानी खाराई आहे। इहे 2-3 लख मानी खाराई जेके ॾुकार सुटिलनि खे तव्हां खारायो आहे, तव्हां हिन वक़्त में माण्हू बुख पिया मरनि, पाणी न आहे। मतिलबु असां सुवालु आहे न, अलाए काफ़ी अरसो थियो आहे पगदार खे वीचारे खे जेको हिननि जो फौत थी वियो, त पग त 40 ॾींहंनि में ॿधाई वञे आहे। हाणे जो पग ॿधाई वई आहे, अॻु में छो न दावत कराई वई? त मूंखे त शक आहे ऐं मां चवण जो हक़ रखां थो त छा इहो पग जेकी ॿधाई वई आहे इहे उन्हनि पैसनि मां त न आहे जेके इमदाद जा पैसा आया आहिनि, जेके मियां नवाज़ शरीफ़ साहिब तव्हांखे जेको राशन ॾिनो आहे। मूंखे त लॻे थो जेको NDA में राशन पियो अचे, उन राशन मां इहो दावत कई वई आहे त जंहिंमें सभु शामिल थिया आहिनि। वफ़ाक़ी सरकार त इहा दावा करे थी त असां जंहिं तरीक़े सां इमदाद विरायूं था, सिंध सरकार खां तरीक़ो इंतिहाई मुख़्तलिफ़ आहे, हक़दार माण्हुनि ताईं पहुचनि। ॾिसो, हिकिड़ो त BISP जे थ्रू चवनि था न सॼो, त हिकिड़ो ATM बंदि आहिनि, ATM ते डंडा था लॻनि, उते एजेंट वेठा आहिनि। ॿियो ATM हिन वक़्तु छा आहे, ॾिसो BISP में सिलेक्टेड हुया त जेके गुरबत जी तकीर खां हेठि आहिनि उन्हनि खे ॾींदासीं। हिन वक़्तु टोटल जॾहिं तव्हां टोटल इफेक्टेड एरियाज़ खे 12 लख खां वधीक माण्हुनि खे तव्हां इफेक्टेड करार ॾिनो आहे, 2,46,000 47,000 माण्हू फैमिलीज़ खे, त हिन वक़्तु हू सभु ज़रूरतमंद आहिनि। हिन वक़्तु उहे बि गुरबत जी लकीर खां हेठि अची विया आहिनि। मां तव्हां टेक्निकली सम्झायां, BISP में ग्रेडिंग कई त जेके वीचारे बेवा हुजनि, ग़रीब हुजनि, उन्हनि खे हक़ ॾे। पर हिन वक़्तु जेकी बेवा न बि आहे, जेको वीचारो उन्हनि में BISP जी लिस्ट में नथो अचे, हिन वक़्तु थर जा 12 लख खां वधीक 12,99,000 माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर आहिनि, जिन्हनि खे इफेक्टेड गवर्नमेंट करार ॾिनो आहे। हिन वक़्तु उन्हनि सभिनी खे पैसा ॾियणा आहिनि। हिन वक़्तु ऐं ॿियो लिस्टूं जेके ठहियल आहिनि, इहो मां सहमत आहियां अरबाब रहीम जी ॻाल्हि सां, त इहे लिस्टूं जेके आहिनि लाइकिंग डिसलाइकिंग के ठहियल आहिनि। बाबा PP जे दौर में ठहियूं, उन्हनि पंहिंजनि लाइ ठाहियूं आहिनि। त उन में मां सम्झां थो त इन में जेको, ऐं अरबाब साहिब पाण हाणे फेडरल सरकार खे दाऊं थो ॾिए, अख़बार में बयानु थो ॾिए, चए न मियां साहिब खे हिन वक़्तु जेके पैसा 1 अरब रुपया ॾिना आहिनि, मां सम्झां थो हिकिड़ो त फौरी तौर ते उनखे जेके बि मुतासिर आहिनि उन में विराइणु घुरिजे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि त जेको यूथ लोन आहे, छो त तव्हां चाहियो त ख़ुदा न ख़ास्ते पिरंदार आहिनि वीचारा मिस्किन, छो था चाहियो यूथ लोन? मां हींअर अपील थो कयां प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ साहिब सां, मरियम नवाज़ साहिबा सां, त बराए करम थर वासियुनि लाइ, अछड़े थर वासियुनि लाइ, काछे वासियुनि लाइ, जेके इहे बरानी इलाइक़नि में, ॾिसो न मसइलो अछड़ो थर काछो ऐं कोहिस्तान, सभिनी जा हिकिड़े जहिड़ा मसइला आहिनि। त बारिश न थींदी, मींहुं न थींदो, बरानी इलाइक़ो आहे, पाणी न हूंदो, माल मरंदो, पाण बीमार थींदा, हिकिड़ो सेम केस आहे। पर थर इलाही बैकवर्ड आहे। मां चाहियां थो त इन्हनि खे लोन जेके आहिनि, यूथ लोन, इन्हनि खे ॾिना वञनि ऐं इन्हनि खे अथराइज़ कयो वञे त जेकॾहिं को थरवासी उमरकोट में बिज़नेस करणु चाहे थो, थरवासी मीरपुखास में करणु चाहे थो, थरवासी ॿिए कंहिं शहर में वञे, उन्हनि खे मां सम्झां थो फौरी तौर ते बिज़नेस लोन ॾिनो वञे इन्हनि जे नौजवाननि खे। ऐं उन ते 18 ग्रेड जो ऑफिसर केरु न मिलंदो। मां सम्झां थो इहो बि ज़िम्मेवारी रखनि पंहिंजे MP ते, MNA ते ऐं पाण ते, त उन्हनि खे पाण मां सम्झां थो त इन्हनि जी जेकी कोऑर्डिनेटर मारवी मेमन पाण अची उन्हनि खे अथराइज़ करे, जॾहिं चओ था ओन था कयो, स्टेट जी ज़िम्मेवारी आहे। केरु हज़रत उमर फारूक जो वाक़ियो आहे त परे बि को माण्हू मरे थो, ज़िम्मेवार मां आहियां। जेकॾहिं थरवासी मरनि था त मां सम्झां स्टेट जी ज़िम्मेवारी आहे। इनखे खपे त पाण वञी मारवी मेमन वञी उते कैंप लॻाए, उते कैंप लॻाए जेके पढ़ियल लिखियल थरी आहिनि उन्हनि खे 2-2 लख रुपए जो कर्ज़ो ॾियनि, जेको वञी पंहिंजी दुकानूं खोलनि, मांडली खोलनि, होटल खोलनि, गाॾी वठनि, जीप वठनि, का शइ वठी पंहिंजो घर हलाइनि, त नेक्स्ट टाइम उन्हनि खे इहो बि सवलो कमु आहे। ऐं जेको ई रुगो BISP जे थ्रू, ATM जे थ्रू इहो इमदाद ठीकु न आहे। ऐं थर खे थोरो अॻिते वधो, मां त अर्ज़ु कयां उमरकोट खे ॾिसो, अछड़ो थर, UC कामिल हिंगोरो ऐं बिलावल हिंगोर जो, उन खां पोइ नारे जो इलाइक़ो, सालेपट में वॾी तबाही हले पई, सालेपट में वॾे पैमाने ते माना मवेशी मरी विया आहिनि, बीमारियूं आहिनि, उते केरु वञे ई नथो। छा जाॾे मीडिया थी वञे
हुकूमत बि उते ॾिसे थी। टियों ॾींहुं मां तव्हांजी टीम सां गॾु मां कोहिस्तान थी आयो आहियां ऐं कोहिस्तान ठठे जो ऐं जामशोरे जो इते वॾी बुरी हालत आहे। हिन वक़्तु उहा पोज़ीशन आहे जेकी 2 महीना अॻु में थर में हुई। मां नथो चवां उतां बि ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं पर हिन वक़्तु हुकूमत जो को बि बयान साम्हूं न आयो, को एक्शन वरितो वञे फौरी तौर इन ते। ॾिसो उते टियों ॾींहुं असां विया आहियूं साईं, हिकिड़े ॻोठ में इब्राहिम शोरो ॻोठ में 8 ॿारड़ा मरी आहिनि 2 महीननि जे अंदरि। ॿियो हिकिड़े ॻोठ हो, हुन में 4 ॿारड़ा मरी आहे। हिकिड़ो ॻोठ हो महमूद बुरफ़त जो, असां विया आहियूं त ओॾी महिल ई गैस्ट्रो विगे जेको आहे ॿारड़ो मरी वियो, असांजे साम्हूं हुनजी कफ़न दफ़न थिए पियो। ऐं हिकिड़ो ॻोठ जीवण कोली लोणी कोट में सुपर हाईवे खां इहे सॾपंध ते, सॾपंध असां वारो तरेन वारो न असां वारो माना वेझो सफ़ा, उते रुगो 150 घर ताला लॻा पिया आहिनि ऐं कंहिंखे तौफ़ीक़ कोन थी आहे त बाबा पुछनि त बाबा तव्हां छो ताला लॻी आहिनि रोड पे लोनी कोट में गाॾी बि है न जीअं हकल कनि था आवाज़ वञे, केरु लंघी कोन वियो उते। DC 2-3-4 को ट्रक ॾिना आहिनि, उहे बि कोड़ा ट्रक ॾिना आहिनि। कोहिस्तान पोज़ीशन इहा त हिन पाणी जो वॾो मसइलो थी वियो आहे। इहे माण्हू लॾ प्लान करे झिरक वारे इलाइक़े में हलिया आहिनि, उते फौरी तौर ते पाणी ॾिनो वञे। उते लाइव स्टॉक जी टीमूं उते वहियल आहिनि, मूंखे ख़बर पई आहे त लाइव स्टॉक वारा उते विया आहिनि, पर मेडिकल जी टीमूं हेल्थ जी टीमूं उते न वियल आहिनि। कोहिस्तान में बीमारियूं फैलणु शुरू थियूं आहिनि। ठठे वारे पासे में, ठठे जे कोहिस्तान में उरड़ी बि अञा कर खयो आहे ऐं बाक़ी हिते हिन वारे कोहिस्तान में इहे डायरिया ऐं ॿी हिकु बुखार ई नमूनिया शुरू थी आहे। हिन वक़्त खां जेको गंदो पाणी सफ़ा, टियों ॾींहुं मां वियुसि, उन्हनि मूंखे विहारियो, मां हुन में ॻोठ इब्राहिम शोरो में वेठो हुउसि, उन्हनि मूंखे गिलास भरे ॾिनो, उन्हनि चयोसीं शेख साहिबु तव्हां पीओ। यकीन कयो त मां पीतो कोड़ो पाणी ऐं मां चयो उन ॾींहुं, मां चयो जेकॾहिं इहो हिकिड़ो हिकिड़ो गिलास सिंध असैम्बली सॼी मेंबरनि खे मोकिलिजे, ख़बर पए त हीअ इंसान आहिनि ऐं इहो जेकॾहिं लॉन्ग टर्म प्लानिंग्स कयूं वञनि, हर वक़्त में फंड्स रहिया आहिनि, पैसा रहिया आहिनि, सेवण सां कैनाल जो प्रोग्राम हिकिड़े वक़्त में जूणे साहिब जे मोहम्मद खां जूणे साहिब वक़्त में ठहियो हो। मतिलबु हिन वक़्तु एमरजेंसी इहो आहे त कोहिस्तान खे सीरियस वरितो वञे। कोहिस्तान मां नथो चवां त थर जहिड़ी सुठो हाल आहे, पर मां इहो चवां त ॾुकार उते अची वियो आहे। पर जेकॾहिं हिन जो नोटिस न वरितो हुयो तव्हां सम्झो था महीने खां पोइ ॿार मरदा, महीने खां पोइ जानवर मरण शुरू थिया आहिनि, महीने खां पोइ उहा साॻी सिचुएशन थींदी जेकी थर में थी वई आहे ऐं अछड़े थर में साॻी सिचुएशन थी वई आहे। पर छा आहे त मीडिया इहे चवंदा जिते मीडिया वञे उते हलिया वञे। जीअं मीडिया मिठी में वेठी आहे त सरकार बि मिठी में वेठी आहे, NGOs बि मिठी में वेठा आहिनि, सभु मिठी में वेठा आहिनि। मां अपील थो कयां, ॾिसो मुंहिंजो को मां क्लियर चवां त मुंहिंजो को हिन में पॉलिटिकल बेनिफिट न आहे, न को इलेक्शन आहे। मां जॾहिं रिलीफ में रहियुसि, मां माण्हू चवंदा हीउ चरियो आहे, हीउ छा आहे, हीउ घुमे फिरे इहो छा वञे। हिकिड़ो त मां तव्हांखे मीडिया सां चवां, मूं वटि को डोनर न आहे, मां के डोनर सां पैसा नथो वठां, मां को चंदो वॾे पैमाने नथो, मां को भत्तो नथो वठां, न को कुर्बानी जी खलूं थो वठां। मां मुंहिंजा दोस्त, मुंहिंजी न्याणी बि 3.5 लाख जो सामान खणी थर पहुची वई पंहिंजे दोस्तनि सां। मां पंहिंजे दोस्तनि खे चवां थो, के वीचारा मूंखे अटो था ॾियनि, को सामान था ॾियनि, के कुझु था कनि, मां पंहिंजी गाॾी में पेट्रोल विझी हलियो थो वञा। त इहे जेकॾहिं मां पंहिंजी सिंधी क़ौम सां बि चवां थो त सरकार मुक़ाबले में लॻी पई आहे, उन्हनि खे इहो भउ आहे त अलाए साज़िश पई थिए, साज़िश कोन्हे को, साज़िश उन्हनि पंहिंजनि कई आहे। जेकॾहिं असांजो हिकिड़ो जंहिं वटि हिकिड़ी गाॾी जी डिगी बि भरी खणी वेंदो न त हिकिड़े घर जे लाइ 2 महीननि लाइ राशन थी वेंदो। कराची खे हैदराबाद वञो त कोहिस्तान वारनि खे ॾींदा वञो तव्हां। मां सिंधी भाइरनि खे चवां थो निकिरनि, पंहिंजो इहे असांजा भाइर आहिनि, मुसीबत कंहिं वटि बि अची सघे थी। हिन वक़्तु थर में आयल आहे त कॾहिं सैलाब आयल हूंदो आहे, कॾहिं ॿोॾि आयल हूंदो आहे, कॾहिं मींहुं आयल हूंदो आहे। असां हिक ॿिए सां ई जेकॾहिं मदद शुरू करे छॾियूं त असां सम्झो हिकिड़ो असां माशरे में तब्दीली आणे सघूं। हलीम साहब, तव्हां जहिड़ा माण्हू कनि था, साञावंद कनि था, ॿिया बि खोड़ सारा माण्हू कंदा हूंदा, पर तव्हां सम्झो था बुनियादी ज़िमेदारी सरकार जी आहे। सरकार कन लाटार नथी करे सघे हिन मामले ते। जॾहिं त कोहिस्तान वारी जीअं तव्हां सूरत हाल ॿुधाई त फौरी तौर हिन ते न को रद्द अमल साम्हूं आयो आहे, न का एक्शन, न को बयान, न का हिन जी मज़म्मत, न नोटिस वरितो वियो आहे। त ईअं छो थो ग़फ़लत ऐं लापरवाही कोताही जी ज़िमेदारी खे क़बूल करणु काफ़ी आहे, उनखां पोइ असां हिन ते इहा स्टेटमेंट ॾियूं त असांखे अफ़सोस आहे, एतिरियूं जानियूं ज़ाया थी वियूं, बर वक़्तु हुनजे उपाउ छो नथा वरिता वञनि? ॾिसो, रिस्पॉन्सिबिलिटी स्टेट जी आहे, कंहिंजी ज़िम्मेवारी न आहे, ज़िम्मेवारी गवर्नमेंट जी आहे ऐं उहे ज़िम्मेवार आहिनि, 100% ज़िम्मेवार आहिनि। पर असां सभु था चाहियूं था त इंसानियत जे नाते असांखे करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं मीडिया बि वञे, ॾिसो तव्हां जेकॾहिं वञो था, हाईलाइट था कयो, तव्हां सभु कुझु कयो था, त तव्हां बि पंहिंजी ज़िम्मेवारी अदा था कयो। तव्हां हिकिड़े इशू खे हाईलाइट, एडवोकेसी हूंदी आहे न। मां वेंदो आहियां, लाज़मी ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू छा थो हिकिड़ो ट्रक में त कुझु न आहे न, जीअं अटे में लूणु बराबरि आहे। पर मां हुते वेंदो आहियां, तव्हां सां अची ॻाल्हाईंदो आहियां, तव्हां सां एक्सपीरियंस शेयर कंदो आहियां, मीडिया सां ॻाल्हि कंदो आहियां, इशू हाईलाइट थींदो आहे। पर बहितर इहो आहे त गवर्नमेंट इहो न चए त हलीम आदिल सच थो चवे, कूड़ थो चवे, सिंध टीवी वारा सही था चवनि, ग़लति था चवनि। जेकॾहिं हलिया वञनि, पाण वञी अखियुनि सां वञी ॾिसनि, उते वञी ॾिसो वॾो पावर हूंदी आहे। पर ॾिसी वञी करे बि न सूरत-हाल खे झुटलाइनि था, नथा वञनि, ॾिसी आया आहिनि तॾहिं बि चवनि था न ईअं कोन्हे को। बसि छा आहे त उहो सम्झनि था त
ॾिसो हिकिड़ो कबूतर आहे न, ॿिली ईंदी आहे त अखियूं बंदि कंदो आहे, ॿिली खाई वेंदी आहे हुनखे, भली ही अखियूं बंदि कनि, पर उहो जीअं सां थर में थियो न, जेकॾहिं हिते कोहिस्तान में बि न कंदा, सालेपट में न वेंदा, अछड़े थर में न वेंदा, नारे में न वेंदा, उमरकोट जा इलाइक़नि में न वेंदा, ऐं थर में बि रोडूं छॾनि, भला जो वास्तो आहे, रोडूं छॾियो, रोडो रस्ता छॾियो, मिठी छॾियो, हलिया वञो ॻोठनि में, परे परे ॻोठनि में हलिया वञो, डीपले जे परे रणपट में वञो, ॾाखिणी पटियूं जेके आहिनि सभु आहिनि उते वञो, तव्हां माइटी में वञो, चाछड़नि जे बॉर्डर वारे इलाइक़नि में जिथे रोडूं न आहिनि ओॾे वञो, न को डॉक्टर आहे, न को वैक्सीनेशन आहे, उनजी तव्हांजी जानवरनि जी माल परेशान आहे, ॿियो त ही जेके 3 महीना न ही परेशान, हिकिड़े मां पाण तव्हां सवाल थो कयां, छा आहे हिकिड़े ॾींहुं चवनि था त कुझु कोन्हे साज़िश आहे, ॿिए ॾींहुं चवनि था 2 महीननि ते अन्न बि ॾिनो वेंदो, छा मसइलो आहे, हिकिड़े ॾींहुं चवनि था त का शइ कोन्हे, ॿिए ॾींहुं चवनि था हिनखे सस्पेंड था कयूं, असां ज़्यादती थी वई आहे, असां देरि थी वई आहे। मां सम्झां थो त ही थर में इन्हनि खे बयानबाज़ी छॾीनि, पाबंदी लॻाइनि पंहिंजनि माण्हुनि खे, त बाबा बयानु छॾियो, जेके माण्हू आहिनि टीवी ते न अचो, हलिया वञो सिधा पंहिंजनि यूनियन काउंसिलनि में, तालकनि में, ऐं जेके आम माण्हू आहिनि उन्हनि खे रुगो अन्न पुॼाइण सां कुझु कोन्ह थींदो, जॾहिं उहो वायरस लॻंदो आहे न। माना इहो ॿी ॻाल्हि ॿुधायां, इहा अलाए कंहिं तव्हांखे चयो आहे त रुगो जेकॾहिं बीमार आहे त अन्न खाई उहो ठीकु थी वेंदो, अन्न सां ठीकु न थींदो। जेकॾहिं को बीमार आहे, हिकिड़े ॻोठ में को वायरस पहुची वियो आहे, को नमूनिया थी वियो आहे, ॿार बीमार थी विया आहिनि, उन्हनि खे दवा सां ठीकु थींदा। हाणे रुगो न आहे त किथे ॻोठ आहिनि बाबा अन्न पुॼाए छॾियो सभु ठीकु थी वियो, इहे जेकी मुसीबत बीमारी जे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि विच में हिकिड़ो मां बयानु पढ़ियो वॾी सरकार जो सिंध जी, कि जी जेकॾहिं ॾुकार हुजे हा त 12 नंबर वॾा शुरू थी विया, तव्हां छा मरी विया, वॾा शुरू थी विया, मोर मरी विया न मुड़िया, ढोर मरी विया न मुड़िया, ॿार मरी विया न मुड़िया, हाणे मायूं बुज़ुर्ग वॾा मरण शुरू थिया, मतिलबु छाजो था असां इंतज़ारु कयूं, छो था इंतज़ारु कयूं? मादनी वसीलनि सां मालामाल आहे, कारो सोन चयो वञे थो, उन जे बावजूदि थर में का सहूलियत कान्हे, तरक़ी नथी सघी आहे, अस्पतालूं कोन्हनि, डॉक्टर कोन्हनि, रोड रस्तनि जी सूरत हाल इहा लॻी पई आहे, माण्हू बुखनि में पाह थी मरनि था। एॾे अमीर थर जा माण्हू एॾी गुरबत छो पिया ॾिसनि? उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि में शऊर न आहे, उन्हनि जे नुमाइंदनि में मां सम्झां थो पंहिंजी क़ौम सां सचा न आहिनि, उहो पंहिंजो रुगो पेट भरणु चाहिनि था, भली उहो नून जा हुजनि, पीपी जा हुजनि, मुस्लिम लीग क़ाइदे आज़म जा हुजनि, फंक्शनल जा हुजनि, जेके बि हुजनि, मां सम्झां थो जेकॾहिं इहे पंहिंजी क़ौम सां सिधा हुजनि हा त पाण हिते त सही शौकत अज़ीज़ साहिब बि रहियो, मां त चवां थो न असांजी पार्टी जो न शौकत अज़ीज़ साहिब रहियो, रोडूं त ॾेई छॾियूं सभु, अरबाब साहिब CM बि रहियो, सभु कुझु रहियो, कुझु बि आहे, रोड रस्ता सभु आहिनि, पर स्कूल बंदि पिया आहिनि, डॉक्टर्स फैसिलिटीज़ ओतिरियूं न आहिनि, हुनखां पोइ हाणे साईं सभु पीपल पार्टी सॼो थर खे फतह करे वई आहे न, माना उन्हनि सॼे अरबाब ग्रुप खे फाइनल करे हाणे थर फाते आहिनि, इहे फाते थर आहिनि, फाते थर जेके आहिनि उन्हनि पंहिंजा त घर सभु भरे छॾिया आहिनि, पर आम थरी जी ज़िंदगी में कहिड़ी तब्दीली आहे इहा मूंखे ॿुधायो। वज़ीर आज़म बि उन हल्के जो रही गुज़रियो, वज़ीर आला बि रही गुज़रियो, ॿिया पीपल पार्टी में बि सभु चङा हुते रही गुज़रिया, हाणे बि साईं साईं शाह महमूद कुरैशी साहिबु हुजे, मखदूम साहिबु हुजे, अरबाब साहिबु हुजे, सभु थरेनि जे करे इक़्तिदार में पहुचनि था, पर थरेनि जी हिकिड़ी आम थरी जी ज़िंदगी में कहिड़ी फ़र्क़ु आयो आहे? आम थरी माई जहिड़े हाल में हुई उहा हाल में आहे, उन में प्रोटीन जी कमी आहे, उहो कमज़ोर आहे, थरी ॿार अंडरवेट पैदा थींदो आहे, थड़ी मर्द जेको आहे 20-20 किलोमीटर पंधु कंदो आहे, हिन वक़्तु बि 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरनि खां दिलनि में पाणी खणी ईंदा आहिनि, हिन वक़्तु बि जेको खूह आहे जॾहिं उठ जो रसी वापसि वेंदी आहे न, सॼी गंद उनजो गोबर उनजी टोटल उन पाणी में वञे थी, उहो पाणी पीअनि त हींअर बि उठ वेंदो, जॾहिं रसी छॾींदा त सॼी मिटी खणी अंदरि वेंदो, उहो पाणी उहो पीअंदा 4-4, 5-5 किलोमीटर था। ऐं अफ़सोस आहे जेके वॾी NGOs आहिनि, मां भाउ थरवासियो सुञाणियो इन्हनि खे जेके NGOs तव्हांजे नाले ते अचनि थियूं, रिपोर्टूं कराइनि थियूं, अरबे रुपया वठनि थियूं, हिसाब वठो उन्हनि सां अची त असां तव्हांजे नाले जेके अरबे रुपया वरिता आहिनि किथे आहिनि? टियों अलाए ॾिस, जेकॾहिं इहे मां सम्झां थो त हिकिड़ो हिसाब थियणु घुरिजे, जेके वॾी वॾियूं NGOs उते कमु कनि पियूं, हाणे बि हुकूमत जूं टाउट थियल आहिनि, हुकूमत सां बाहि ॿेली थियल आहिनि, हुकूमत जी ज़बान थियूं ॻाल्हाइनि, उन्हनि खां पुछनि त तव्हां छा कयो आहे, तव्हां छा ॾिनो आहे? प्रोग्राम जो वक़्तु ख़तम थो थिए, आख़िरी सवाल तव्हां खां करणु चाहींदमि त छा हिकमत अमली हुअणु घुरिजे मुस्तक़बिल में, फ्यूचर में लॉन्ग पॉलिसी कहिड़ी अहिड़ी अचणु घुरिजे त जे इन्हनि जे हर साल जेके ॾुकार जे करे ॿार वॾा फौत थियनि था या बुखूं ॾिसनि था, बीमारियूं ॾिसनि था, इन सूरत हाल ते कंट्रोल करे सघिजे? मां सम्झां थो जीअं थरकोल जे लाइ रोड ठही सघे थी न वॾे पैमाने हंगामे बुनियाद ते, रुगो थरकोल ताईं ट्रैफिक पुॼाइणी आहे, इते फौरी तौर ते को इरिगेशन सिस्टम ठाहियो वञे, जीअं इंडिया जे राजस्थान में ठहियल आहे, इते फौरी तौर ते ट्यूबवेल्स लॻाए RO प्लांट्स ॾिना वञनि ऐं प्रॉपर ॾिना वञनि।
इते सभिनी खां पहिरीं जेकॾहिं पाणी जो मसइलो थी सघंदो, इहो थर असांजो सोन हितां ईंदो, इहे वीचारा सभिनी खां अमीर थी सघनि था। मां चाहियां थो इहा सभु शइ मुमकिन आहे, इहा हर शइ मुमकिन आहे। ऐं जीअं थर कोल जे मसइले ते प्राइम मिनिस्टर ऐं साबिक़ा सदर साहब गॾु थिया आहिनि, मां सम्झां थो थरनि जे मसइले ते बि ॿई अचनि, हथ गॾु थियनि ऐं तय कनि त लॉन्ग टर्म इन्हनि खे पाणी जो मसइलो हल कयो वञे, इन्हनि जे रोज़गार जो मसइलो हल कयो वञे, हिते तालीम जा मसइला ठीकु कया वञनि, हिते इन्हनि खे यूथ लोन ॾिनो वञे। इहे सभु शयूं जेकॾहिं ठीक थी वञूं त इनशाला हर साल इन्हनि सां कुझु कोन थींदो। वॾी महिरबानी अवां जी, मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़त्म थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।